मुनवर अली शाह के बारे में जो सिंध जो एक बेहतरीन आर्टिस्ट हो उन जो पत्थर दुनिया जो फिल्म हो या ड्रामो हो उन में एक बेहतरीन वो रोल हो दोस्तों उन जो उन ड्रामे के तकरीबन जान विझण वारो इं समझो मुनवर अली शाह हो। मुनवर अली शाह के विछोड़े में सॼो सिंध जो सो इंतहाई दुखवाद आ नौजवान आर्टिस्ट हो मुनवर अली शाह उन पंहिंजी ज़िंदगी में एक बेहतरीन जो सो एक रोल छो उन पंहिंजी ज़िंदगी में एक बेहतरीन मिसाल छो। दोस्तों मुनवर अली शाह अचानक दिल के अटैक सबब जो सो इन दुनिया में लाडाणो कई उन जा जो सो पत्थर दुनिया में खोड़ सारा रोल भी हुआ उन खां अलावा बियन भी ड्रामन में मुनवर अली शाह बतौर एक्टर जे कम कियो मुनवर अली शाह पढ़ियल लिखियल हो डायरेक्टर ड्रामा लिखंदो कंदो भी पान हो जो सो पत्थर दुनिया में भी हुन जो एक वडो रोल हो। दोस्तों मुनवर अली शाह के जेका भी जो सो अदाकारी ॾिनी वेंदी हुई उहा बाख़ूबी मुनवर अली शाह निभाईंदो हो। मुनवर अली शाह के बारे में ॻाल्हि कंदासीं त मुनवर अली शाह जो जनाज़ो एक वडो जनाज़ो थियो। दोस्तों जॾहिं मुनवर अली शाह इन दुनिया में लाडाणो कयो त जॾहिं सियासी समाजी एक्टरन के खबर पई सिंध वासिन के त हड़ई उन जे अबाणे ॻोठ वञी पुॻिया मुनवर अली शाह के जनाज़े में शरीक थिया। दोस्तों मुनवर अली शाह जो जनाज़ो एक तमाम बेहतरीन मिसाली जनाज़ो हो छाजे करे जो सिंध जो एक्टर हो सिंध वासी पंहिंजे एक्टरन से तमाम घणो प्यार कंदा आहिनि जो सो चाहींदा आहिनि। त दोस्तों मुनवर अली शाह की आखिरी किस्त जेका आई उहा भी मां तव्हांखे इन वीडियो में अॻिते हली ॿुधाईंदुसि त पत्थर दुनिया में आखिरी किस्त मुनवर अली शाह की कहिड़ी हुई। उन किस्त खां पोइ मुनवर अली शाह वरी शूटिंग के दौरान ना आयो छाजे करे जो उन जी तबियत जेका आहे उहा ख़राब थी पई। दोस्तों सिंध जा जेके आर्टिस्ट हुआ तंहिंमें सदोरो आहे लालू आहे ॿिया जेके आर्टिस्ट हुआ उन्हनि भी मुनवर अली शाह के बारे में कुछ अल्फाज कुछ पंहिंजो बयान जारी किया है जंहिंमें उन्हनि चयो आहे त मुनवर अली शाह जहिड़ो आर्टिस्ट सिंध में ॿियो पैदा न थींदो छाजे करे जो वो एक अनमोल हीरो हो। दोस्तों मां तव्हांखे चंद वीडियो में अॻु में ॿुधाए चुको आहियां त हर आर्टिस्ट जो पंहिंजो एक बेहतरीन रोल हूंदो आहे का भी आर्टिस्ट ॿिए आर्टिस्ट सां गॾु मुक़ाबिलो नथो करे सघे छाजे करे हर कंहिंजो पंहिंजो एक अंदाज़ होंदो आहे हर आर्टिस्ट जो एक ड्रामे में शूटिंग उन में ॻाल्हाइण जो एक अंदाज़ होंदो आहे अलग अलग। तो दोस्तों असद कुरैशीअ तमाम घणो दुख जो इज़हार किया है मुनवर अली शाह के बारे में। नौजवान आर्टिस्ट हो अञा उन जी ज़िंदगी हुई अञा हो जो सो हयात हुजे हा त अञा मुख़्तलिफ़ जो सो बुलंदन ताईं पुजे हा मुख़्तलिफ़ जो सो शयूं पंहिंजे ज़िंदगी में वापराया। दोस्तों एक सिंध जो बेहतरीन आर्टिस्ट हो असां भी उन दुख जे में बराबर जा शरीक आहियूं साईं मुनवर शाह के वारसन सां अल्लाह ताला उनके जन्नत फिरदौस में जगह दे। तो वही मेहरबानी मिलंदासीं नेक्स्ट के वीडियो में तेसिताईं ॾींदा इजाज़त।